रिपोर्ट सागर दीदाली कुंबर ब्यूरो चीफ ठट्टो। गारो हायर सेकेंडरी स्कूल गारो जी प्लाट जी दीवार रात विच में कब्जा माफिया किराए छड़ी। दीवार किराण खां पोइ शहरिन जो रद्द अमल खां पोइ फौरी तौर ते डीसी ठट्टो गज़नफर लेरी कादरी घारो पए थो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो नासिर अहमद अब्बासी मुख्तियार कार मीरपुर साकरो आसिफ सुमरो सां मुलाकात। उन मौके ते हायर सेकेंडरी स्कूल जा उस्ताद अब्दुल हफीज़ जोखियो, एसएमसी चेयरमैन अब्दुल्ला जोखियो, वापारी अगवान भवनदास ट्रैकियानी, मुख्तार लाशारी, शहर खाल जतोई, सलेमान जोखियो, बशाम जोखियो, असद उमरानी मौजूद हुआ। जिन हायर सेकेंडरी स्कूल ते कब्जे खां सवाइ घारो शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि कब्रिस्तान ग्राउंड ऐं शहर जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। डीसी ठट्टो पारां कब्रिस्तान ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ एसी मुख्तियार कार एसी मीरपुर साकरो खे हुकुम ॾिनो ऐं फौरी तौर ते कब्रिस्तान ते थियल कब्ज़ो ख़त्म करण लाइ हिदायतूं जारी कयूं। मच्छी मार्केट जे नए सिर तइमीर सां गॾोगॾु ते पठो में ठहंदड़ ड्रेम ऐं इलाइक़े वासियुनि खे दरपेश तकलीफ़ुनि बाबति पिणु ॻाल्हायो। डीसी ठट्टो गज़नफर अली कादरी फौरी तौर असिस्टेंट कमिश्नर मीरपुर साकरो नासिर अहमद अब्बासी मुख्तियार कार मीरपुर साकरो आसिफ सुमरो खे उन्हनि कमनि जो जाइज़ो वठण लाइ कब्ज़ा माफिया ख़त्म कराइण ऐं कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण जूं हिदायतूं पिणु ॾिनियूं। उन मौके ते अॻूणो MPA सैयद अमीर हैदर शाह शिराज़ी पिणु मौजूदु हो, जंहिं शहर जे हर मसइले खे हल करण लाइ भरपूर तावन जो यकीन ॾियारियो।